सवाल हुआ राष्ट्र साथ अध पार्टी एमपी राब्ते में सब वाकई शामिल थियनि पिया। अच्छा, तव्हांखे कुझु ख़बर आहे त उहे कहिड़ा आहिनि जेके हुन सां राब्ते में आहिनि, उनजे ख़िलाफ़ कार्रवाई कंदव न कंदव छा? मां त सिर्फ़ु एतिरो चवंदुमि त 2008 वारी पंहिंजो जनरल इलेक्शन में जेके मुखालिफ़ इतिहाद हुया उन्हनि वटि जेतिरा MPs हुया, अॼु 2024 वारी इलेक्शन में मुखालिफ़नि वटि केतिरा MPs बचा आहिनि। सिंध जो अवाम जेको आहे उहो मुनाफ़क़त वारी सियासत न कंदो आहे, सिधी सियासत कंदो आहे। पंहिंजे उन्हनि खे ख़बर आहे त सिंध जे हुकूक लाइ, पाकिस्तान जे हुकूक लाइ चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी क़यादत में पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेका आहे उहा भले उहा सफ़ारती महाज़ ते हुजे, भले उहो सिंध जे हक़ूक़ जे महाज़ ते हुजे, भले उहे 18 तरमीम जे शक्ल में हुजे, कंहिं बि एंगल में भले त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेका उन जा जेके नुमाइंदा आहिनि उहे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी क़यादत में सभु गॾु मुतहद आहिनि। अच्छा, इहो ॿुधाइजो त मौज़म अब्बासी हिकिड़ी शिकायत कई आहे पीपुल्स पार्टी वारनि खां, त असां ताज़ियत कया वियासीं, एजाज़ ख़ान असांजी ताज़ियत बि वसूल न कई। छा पीपुल्स पार्टी जे MPs मथां MNAs मथां एॾो प्रेशर आहे तव्हां मुखालिफ़नि खां ताज़ियत बि न वठो? जेको तहज़ीब लाइ वञे थो या किथे वञण लाइ मिलनि था उन खिलाफ़ कार्रवाई थिए थी। मां नथो सम्झां त किथे बि अहिड़ी काई शइ ईअं हूंदी ऐं मूंखे अॼु ताईं या न, मां पाण इन ॻाल्हि जो गवाह आहियां त जॾहिं मरहूम हाजी मुनवर अब्बासी इंतकाल करे वियो त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब पाण जॾहिं उते ताज़ियत ते वञी सघे थो त पोइ पंहिंजे कंहिं ॿिए वर्कर खे कीअं थो मना करे सघे। अहिड़ी सिर्फ़ु मुखालिफ़नि इहो वावेलो पंहिंजी जीअं चवंदा आहिनि इम्पोर्टेंस वधाइण लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू, तॾहिं त केरु कंहिंखे माना मां नथो सम्झां त अहिड़ी काई ॻाल्हि हूंदी। कीअं था सम्झो भला फंक्शनल लीग एॾी सरगर्म थी वई आहे, चवनि था बसि ईंदड़ हुकूमत असांजी आहे, पीपुल्स पार्टी जो सिंध मां सफ़ायो थी वेंदो? मां उन पंहिंजे MNA जो नालो न वठंदुमि। उन खिली ॿुधायो त लाड़काणे मां हिकिड़ो केयरटेकर जल्द केयरटेकर सेटअप अचण वारो आहे। लाड़काणे मां हिकिड़ो होम मिनिस्टर थो थिए, लाड़काणे मां हिकिड़ो केयरटेकर CM थो थिए। सो उहिदा ई विराइजी चुका आहिनि। त हाणे उन्हनि जेके ईअं उहिदा पंहिंजा विरायूं वेठा आहिनि उन्हनि जे लाइ छा रिमार्क्स ॾेई सघूं था असां। थैंक यू।